सभिनि हिन ॻाल्हि ते मजबूर कयो आहे त मिड़ई का वक़्त जी रिवायतियूं ॻाल्हियूं कचारियुनि जूं ॻाल्हियूं वक़्त जे गुज़िरियल पुराणनि दौरनि जूं कंहिं बादशाही जीअं कचारियुनि में ॻाल्हियूं ॿुधल ॿुधायूं। पाण बि हिकिड़ी कचारी जी ॻाल्हि आहे, हिकु बादशाह जी ॻाल्हि आहे। उहो बादशाह दौलत खां मारो माल हुयो, ख़ुशि पंहिंजे राज सां बिरादर सां पंहिंजे सॼे किमाम खे मोहबत सां हलाइण वारो माण्हू हुयो। हिकिड़े ॾियारे अचानक हिकिड़ो बादशाह खे दिमाग़ में को अहिड़ो सवाल अची वियो, जंहिं सवाल जे लाइ बादशाह सॼे रईअत जे आॾो जेका कचारी लॻंदी पर उन कचारी खां अलावा जेके भेर ते ॾोको लॻंदो हुयो या अहिड़ा वॾा जेके धमाल हूंदा हुआ भेरूं हूंदियूं उन्हनि जे मथां अञा वधीक आवाज़ु थींदो त पोइ सम्झो उहो पोड़ो हुजे बीमार हुजे उन खे बि अचिणो पवंदो हुयो। बाबा बादशाह जी का अहिड़ी ख़बर ख़तरनाक आहे जा का चङी ॻाल्हि आहे जेका सभु कंहिंखे ॿुधाइणु चाहे थो। धमाल बि ज़बरदस्त ॾोका भेरनि ते लॻी आहे, हर को राज परेशान थियो हुयो। छा थियो आहे बादशाह कहिड़ा साईं का सुठी ख़बर बादशाह जे वातो निकिरे। सभु कोई थी हाज़िर थियो पहुता सिवा कोई रहर कोई सभिनि राज जेको हुयो मौजूदु जिन आवाज़ ॿुधा हुन सभिनि आवाज़ असां जेके आहियूं सभु पहुची आया आहियूं। बाक़ी हाणे ॿिए जेको रही आहे राज आहे ॿियो थोरो कुझु अॻिते पहुचे आहिनि त अलाह माफ़ी ॾींदो। वज़ीर जी बादशाह खे मूंखे ॿुधाए अकुल ॾोरा इल्मु ॾोरा। वज़ीर जा हेॾो होॾो तख़्ता वियाल आहे वज़ीर जा अजीब सुवाल बादशाह मुंहिंजे मथां उछलाए छॾियो आहे। मां हिनखे कहिड़ो इन जो जवाबु ॾियां। अलाए मुंहिंजो जवाबु सही वञे अलाए ग़लति वञे त मूंखे माराए छॾींदो या बादशाह खे अहिड़ा हूंदा तुंहिंजे अहिड़ो न हलाईंदो तूं बि कंहिं कम जो ई न आई न अॼोको दौर अलाह माफ़ी ॾे सभु कुझु हली थो वञे पर उहे दौर जेके हुया किथे आदल बि हुया अॼु बि आहिनि आदल अलाह वारा आहिनि। हा जी वज़ीर बंदि थियो वज़ीर हाणे कहिड़ो जवाबु साईं हाणे मूंखे कुझु वक़्त जी ॻाल्हि जे लाइ दरकारु आहे हिन वक़्त जे लाइ जेका शइ तव्हांखे मुतमइन करे त उन में इन जो सुवाल जो जवाबु जेको बराबरि ईंदो न। हाणे मां जे हिकिड़ी ॻाल्हि चवां थी सघे तव्हां उनखे तस्लीम न कयो मूंखे तव्हां खां वधीक को न जेको सज़ा ॾियो या हक़ीक़त कयो मां त पंहिंजे दिमाग़ जो पूरो ईंदुमि पर मूंखे उन ॻाल्हि खे हक़ीक़त करण जे मंज़िलदारी जे तव्हां इजाज़त ॾींदो त मां उन हक़ीक़त जो फ़ैसिलो तव्हां वटि पाण हली ईंदो पोइ तव्हां जेको फ़ैसिलो कयो। ॿुधा तव्हां पंहिंजे पुट खे जेका बि तालीम आहे बादशाही जिथे बि पढ़ायूं आहिनि उहे तव्हां सभु ॾियो। मां वज़ीर आहियां मां जेतिरो बि तालीम हुन कयो हुजां मुंहिंजो हलंदड़ मुक़दर में किथां पढ़ियो किथे कीअं कयो उहो बि उनजो नसीबु आहे। बाक़ी मां मतिलबु इहो आहे त मां पंहिंजे पुट खे अकुल ऐं महिनत जे पोयां मोकिलियांसि। चईंदा ठीकु आहे सभु हाणे जवाबु अहिड़ो ॾिनो बादशाह बि ॾिठो हाणे मां इन जे लाइ इनकारी थो थियां त मां बि कूड़ो थो थियां न नवां बादशाह मिली ज़ोरी माना हिन ॻाल्हि खे पंहिंजे खे फ़ैसिलो कयो फ़ैसिलो हिन ॿुधा भई मूंखे त हाणे बादशाह मां पंहिंजे पुट खे सभु मास्तर अकल वारा जेके लिखियलु पढ़ माहौल पंहिंजे घर में घुराए छोकिरे खे सुबुह शाम ई मास्तर पढ़ाइण में सम्झण में सम्झाइण में लॻा पिया हिकिड़ा कहिड़े टाइम वञनि हिकिड़ा कहिड़े टाइम बसि उहा घड़ी हिनखे आराम थी मिले बाक़ी मिले पियो माना तालीम जे हवाले छोकिरो उन खे पुट खे पीउ चयो जे मां हाणे हीउ कुझु दौलत ॾियां थो मतिलबु तोखे किथे ॾुखी सुखी में कमु बि अचे पर तूं निकिर किथे मज़ूरी करणी पवे कजाए
किथे महिनत करणी पवे कजां किथे तोखे नाहे महिनत जी ज़रूरत न का शइ मिली थो वञे त बि वक़्तु गुज़र कजां मां उहो कमु न कजां जेको तूं मोटी अचे मूंखे तकलीफ़ तुंहिंजे मोटण खां पोइ अची मूंखे मिले त मुंहिंजो पुटु एतिरो टाइम रुली बि आयो दुनिया ॾिसी बि आयो पोइ बि कुझु पिराए न आयो कुझु बचा वञी उते वञी पिराए आयो पंहिंजे पराए दोस्त संगत जी तोखे पोइ ख़बर पवंदी त तूं ॿाहिरि निकिरंदे घुमंदे महिनत कंदे दुनिया ॾिसंदे भले कसे जी तोखे अलाह साईं ॼाण ॾींदो निकिरी हिन जेका पीउ खां दौलत मिलुसि उहा दौलत इहा ई हुन चयो बाबा तुंहिंजी काफ़ी आहे जेको तूं मूंखे दुनिया जे हिन सफ़र में सैर करण जो इजाज़त ॾिनोसीं मुंहिंजे लाइ तुंहिंजी दुआऊं काफ़ी आहिनि चवंदा बि कोई गुणनि भरियो हुयुसि पुटड़ो हुन बि पंहिंजे पीउ जे अल्फाज़नि खे दिलि ते रखी दिमाग़ में पूरे में विहारे निकिरी वियो पोइ रस्ते में इंशाअल्लाह लिखे के सुख के दुख के कीअं पंहिंजी बादशाही में बि जेसिताईं किथे वाक़ुफ़ु चयो ॾाढी इज़त बि कई अड़े वाह शाह तूं हे के चई बसि राति में अड़े यार असां तोखां फलाणा हलो हे यार तूं के सिका वारा जाई बि के चापलूसी बि हिन चयो मां चयो महज़ल ते पीउ मूंखे कढी ऐं जंहिं दुनिया जे सैर ते मोकिलियो आहे मुंहिंजी जिथे मंज़िल पूरी थींदी त तॾहिं वापसी कंदुसि दिलि दिमाग़ में हिन में फ़ैसिलो इहो दुनिया ॾिसणी आहे हर क़िस्म जे माण्हू सां मिलणो आहे हर रूह सां फ़ैसिलो झटि हुनजो ॿुधणो आहे झटि ॿुधाइणो आहे पोइ किथे 4 पर किथे 8 पर किथे 5 ॾींहं ईअं कंदे दुनिया जो सफ़र शुरू कयो हलंदे 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 पोइ किथे महीनो बि लॻो किथे 6 महीना बि लॻा जिथे जहिड़े पंहिंजे महिनत जी जहिड़ी अकुल जी जहिड़ी दाना जी ज़रूरत पई थिएसि जिथे वक़्तु ठहिराएसि पियो उते ठहिजी पियो वञे चए पियो हितां कुझु मिले थो का न का दुनिया जी मालूमात का न का हितां महिनत का न का अकल को न को हिन माण्हू में सुञाणप हिते घणो टाइम ॾींदो जिथे हुजे बसि न ॾिली हिते कमु मुंहिंजे वस खां न आहे उहो हवालो दिमाग़ खां वधियो उहो इलाइक़ो छॾ वरी ॿिए इलाइक़े ईअं करे भले बुरे जी ॾाढी ज़माने में अलाह साईं जेतिरो घुमाइणो हुओसि पंहिंजी उमिरि में घुमी फिरी अची हाणे छा थियो फ़ैसिलो इहो वञी थियो छोकिरो बि वज़ीर जो पोइ हिते मोटी अची घर पहुतो बादशाह जो छोकिरो बि मास्तरनि खां उस्तादनि खां ॾियो ख़बर हुआ मुंहिंजे छोकिरे जी का तालीम उन दौर जी जेका तालीम हुई चयोसीं धिका हुयो असां हिनखे ईअं करे छॾियो आहे जो सफ़ा बसि किताब पूरा थी विया जेके असां वटि हुया बसि वज़ीर हाणे कमु पूरो थियो आहे हाणे ॾाढो तव्हां खे सुठो पोइ बाक़ी ॾिनो आहे मुंहिंजो पुटु बि तयारु आहे हाणे ख़बर पइसि वज़ीर जो पुटु बि अची वियो आहे वज़ीर खे चई मां हाणे तुंहिंजे पुट खे रकुल लाइ मोकिलियो मुंहिंजो पुटु त ॾाढो पढ़ी पको थी तयारु थियो आहे हाणे ॿुधाए छा करणु खपे चइसि हाणे इहो करणु खपे त हिननि छोकिरनि जी पंहिंजी पाण में श्रद्धा सां दोस्ती रखायूं इहो दोस्ती अहिड़ो रखायूं जीअं ताकी हिननि खे कंहिं कमकार जे लाइ ॿिन्हिनि खे रलाए मोकिलींदासीं पोइ हे कमु था वञी हे करे थो भली असां हिननि खां पंहिंजो ई कमु मोकिलियूं पर रलाए माना हिनखे कमु ॾियूं के वेंदा बि ईंदा बि 5 ॼणा पाण में माना हिननि जी दोस्ती थी वेंदी पोइ हिन लाइ चङाई कयो पोइ हाणे हो पंहिंजे हिसाब सां हलिजे हो पंहिंजे हिसाब सां इहा ॻाल्हि आहे चई इहा ॻाल्हि आहे साईं हाणे इहो बि शर्त आहे इहो बि सही आहे पूरो कयां बादशाह जो मसां मां हिकिड़ो सुवाल बि मुंहिंजो आहे जे मां पोइ हिते थो थियां त हाणे इहो फिल्म बि मुंहिंजे ॻिची में पए थो मां त वधीक खां कहिड़े तरीक़े जी बि पुछा कयो हाणे हीअ त ॻाल्हि थी वई आहे वॾी ठीकु आहे
बुज़ुर्ग खे आरे वाह छोकिरा अॼु हिन पासे न ॿई आवाज़ हेॾे वञो हिन मुल्क वञो हाथी जा घोड़ा संजे अॻे सफ़र इहे हूंदा हुया जा उठ इन्हनि खे सम्झो बाबा तयारु थियो हे एतिरा 5 माण्हू तव्हां पासां लश्कर में खणो जा 10 खणो खाधो खुराक एतिरा जो खणो हे विच में एतिरो सफ़र आहे तव्हांखे 2 रातियूं 3 रातियूं हेॾो थींदियूं 2 रातियूं 3 ओड़ो लॻंदो अहिड़े हिसाब सां हिननि खे मोकिले वरी किथे ॿेड़ो तरियाई सफ़र थिए थोरी ॿेड़नि जे ज़रिए बि हिननि खे कठे मोकिलनि छोकिरनि जी पाण में दोस्ती थी वई ख़ुदा जी कुदरत हिकिड़े ॾियारे अहिड़ो हिसाब किताब अची थियो जेको हिननि जे हाणे पीउ जे चवण खां बिना बि हिक ॿिए खे टेम ॾियण लॻा हाणे ॿई जॾहिं कठे अचनि वञनि हक़ीक़त हाणे छा जे लाइ एॾो बादशाह बि पंहिंजे पुट खे तालीम जेसि ताईं पढ़ायो ॿाहिरि कढियईंसीं न माना ईअं सम्झो जीअं हिकिड़ो हुनखे रुॻो इहो दिमाग़ में ॻाल्हि वेठल हो त बसि रुॻो हिनखे तालीम ॾियां मुंहिंजो माना ॻाल्हि मां हिकिड़ो फ़ैसिलो कयो फ़ैसिलो मोटी मुंहिंजी ॻीची में थो पए हाणे मुंहिंजो पुटु अहिड़ो इल्मु हासिलु करे जेको पोइ हिते माना जीअं मुंहिंजी वाह वाह थी वञे वज़ीर जे पुट खे मारे वञे बादशाह हिते उन ॻोठ में हिकिड़ो सौदागर ॿई शहज़ादा आया न हाणे ॻोठ में जीअं बादशाह जो पुटु बि निकितो वज़ीर जो पुटु बि निकितो ॿई हिकिड़ा ॼण नवां हुआ महसूस ईअं ॾिसण वारनि कयो त हीअ त नवां था ॾेखारनि हीअ केरु आहिनि पोइ जेके ॼातल सुञातल पोइ कहिड़े लेवल सां हिननि जी प्रोडक्शन थी वई भई बादशाह जा पुट आहिनि वज़ीर जो पुटु भई ॿाहिरि हीअं उहे हीअं बादशाह इल्मु पढ़ायो हक़ीक़त हे ॻाल्हि उहे त शहज़ादा आहिनि इश्तिहार कई जम बचे हेॾां होॾां माना हक़ीक़त थी उतां बचण टपंदो सौदागर जेको वॾो मालदार हुयो उन वरी छा कयो त पंहिंजी शहज़ादी जेका धीअ प्यारी हुअसि उनजे लाइ वॾो महल ठाराए ऐं महल जे मथां उनजी राज कई छोकिरी जो ऐं हेठि बाक़ाइदा पंहिंजो हर बंदोबस्तु थकी करे पंहिंजो पोइ कहिड़े बि मंज़िल ते पंहिंजी जॻह वरी उन खां हेठि नौकर बादीगार्ड चौकीदार कमदार उहे रखियल जो हिसाब खां वधीक सौदागर वॾो माना हिकिड़ो नमागी वारी शइ हाणे साईं हिकिड़ो दरवाज़ो अहिड़ो हूंदो जंहिं उन सौदागर जी धीअ जा घरवारी जा बानियूं उहे ईंदियूं ईंदियूं ॿिए कंहिंखे बि दरवाज़े जो ऑर्डर कोन हुयो हिननि ॿिनि शहज़ादनि जो बि उतो लंघो हूंदो उन गली खां हालांकि हिकु ॿ चकर हिननि जॾहिं शहज़ादी खे उन महल जे मथां ॾिठो न ईंदे त हाणे ॿई उन शहज़ादी जे इन ख़्याल जे करे हाणे ॻाल्हि बि हिक ॿिए सां नथा कनि पर हाणे हिननि ॿिन्हिनि माना हिक ॿिए जे दिलि में ॻाल्हि रखी हाणे शहज़ादी वाह जो आहे हुन चयो वाह जो आहे हुन चयो मुंहिंजे करे इहा मूंखे मां वणी वियो आहियां हुन चयो मां वणी वियो आहियां हे ॿई आशिक माना ख़ुशि का आशिक माना ॿई अंदरि उथी विया बानी खे ॾाढी शाम जो टाइम ॾाढो टेंटल मेंटल थिया वेतासीं ताईं ॾाढा सुठा पोशाक कपिड़ा पातियूं हीअं ॿई निकिता ईअं अचनि न पानी खे शहज़ादी खे ॿ टे चकर ॾिठो इहे ॿिया माण्हू
कुछ ॾाढा हिननि बि को ओॾे हिननि आरियो हिननि खे का ख़बर ई कोन्हे त कोई हिते शादी बि कराए थी पर जॾहिं हिननि जो को नज़र वियो हुते त पोइ हिननि बि माना ओॾे थोरो घणो उन तरीक़े जो पोइ अञा पंहिंजी पीरियड वधाई अचण जी हुन खां पोइ में इहो वरी मसइलो थियो जेको मानी खां पुछा की ॾे ख़बर इहे ॿई शहज़ादा केरु इहे ॿई शहज़ादा जेके आहिनि हिकिड़ो बादशाह जो पुटु आहे हिकिड़ो वज़ीर जो पुटु आहे चई ठीकु बानी सुभाणे हिननि खे चइजांइ महिरबानी कयो ऐं असांजे घर में गऊं आहे उहा मिड़ी पई आहे गाबो छिनाए थी ढाहे थो असांजो खीर ज़ाया थो थिए शहज़ादी खीर उहो पीअंदी आहे इन गऊं जो महिरबानी करे असांखे खीर बनाइणी हुई पोइ जे ॿई अचनि बि तूं वरितियूं हाली अचां हिकिड़ो अचे बि तूं वरितियूं अचां हिते खट ते विहारे पोइ मूं ॾे अचां हे जीअं सुभाणे थियो अॼु त मां पुछा की न पाण में मनसूबो ठातो बाली सां सुभाणे थियो शहज़ादी जे मथे वरी टेम ते वेहंदी इंतज़ार कंदी पंहिंजे सॼे ॻोठ जी गली जाइ मथे हुई हमरा हथनि था ॿई शहर बानी खे तयारु कई सड़ी अचनि था बानी वई सॾु कयो वो शहज़ादो वो शहज़ादो बीठा छा आहे भाई छा थी चए बाला तव्हांजे ख़ैरु कजो रब साईं गाबो रसो छोड़ाए वञे या पंहिंजो मां सां अची खीर में अची वात विधो अथई हाणे गाबो खीर पीतियूं थो वञे हाणे नथा झलियूं त खीर सॼो गाबो पी वेंदो पोइ बादशाह धीअ खीर पीअंदी आहे बादशाह जी धीअ जेका हिकिड़ो वरी गऊं असांखे ॾुई ॾे गाबो त असां ॿधो आहे गऊं रुॻो खीर तयारु आहे गऊं असांखे ॾुई ॾे न त गऊं खीर खणी वेंदो शहज़ादी खीर छा पीअंदी बादशाह जो पुटु वज़ीर जो पुटु बादशाह जो पुटु मूंखे ॿुधा दिलि में चई ॾिसां ज़ोर वठी उहा ॾींदोमांसि माना हिन उते खां अंदरि पंहिंजो को हिननि जो बकरी गाह हिकिड़ी गाजा गऊं जा हिकिड़ी का अहिड़ी हूंदी उहे कॾहिं कॾहिं माना बादशाह जो पुटु हुन अंदरि हुनखे ॾोहण वारो ख़्यालु कंदो हिनखे दिमाग़ में उहा ॻाल्हि अचे उहा त मां बि कढी वेंदुमि धीउ जे नालो लिस्ट में त अची वेंदो बादशाह जे पुट गऊं ॾुई वियो आहे अंदरि पहुतो पलंग फर्स्ट क्लास विहण वारा पिया आहिनि असां ठाम खणी असां तव्हां वियो हुआसीं बूट लाहियो बूटा लाहियो जीअं बादशाह खे सम्झायो उहे सॼो फ़िरेब कयो बाली तलाब मथे ते ॾे ख़बर ॻाल्हि इहा आहे जो कमु पूरो आहे मसइलो इहो आहे जो तूं पंहिंजो जेको ॿियो हुकुम फरमायो आहे वठी अची पलंग ते विहारे जूता बि लाराया ॿियो हुकुम हाणे तूं पाणी खणी वञेसि चएसि पाणी शहज़ादी मोकिलियोसीं सर त गरम वठि हिनखे जीअं हिन छा कयो आङुरी थोरी गरम पाणी हुनखे थोरो मिलाए हथ मुंहुं धोई हथा पेर धोई सॼो फुसकार करे चादर बि खणी रोहन छा बानी चादर बि खयो ॾाढो चादर सां हथ धोई उगी ॾाढो बंबाए शहज़ादी पाणी मोकिलियो हाणे कीअं न माना हुन पाणी खे मोटायां मां हेॾे हथ मुंहुं धोअण जे लाइ मोकिलियईं वरी उन खां पोइ गिदरो खणी वञी ॾेसि खाए ॾाढो ॾोको हिन टपर थोरी ॾींहुं थिए
ॿियो केतिरो जेको दरमियानो जीअं यानी की खाई वञे त खाई वञे ज़ोर गीत ॾेई हा इन खां पोइ में वरी अंब मोकिलियो अंब खे बि चुस्कारो वरी हिन ख़ुशबू जी सैंट ख़ुशबूदार ऊंधी शइ मोकिली हिन ॾाढो जिस्म खे मखे ज़ाहिर करे पाण खे हसीन बणाए ॾे ख़बर बानी सभु कम ईअं करे छॾिया अथई सफ़ाई मोतबर सफ़ाई हाणे तयारु लॻो घोटु लॻो वेठो हाणे हिते मुंहिंजो कमु मां वञा थो हेठि ॾाढो नेट जा लकोड़ा अॼु बि हूंदा अॻे कई बि अहिड़ा ई हणसी जीअं कंहिं अॼोके तौर जा कोड़ा जी जिस्म में गिरी वेंदा हुया केरु आहीं बादशाह खे तुंहिंजे खे मां ख़बर मोकिल आहे तुंहिंजो त ख़बर वठां थी तूं अहिड़ो मोतबर थियो आहे तूं असांजे घरनि में अची असांजे बिस्तरनि जे मथां सुतो पियो आहीं चए मूंखे बानी वठी आहे किथे आहे बानी 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 किथे आहे तूं कूड़ थो वञी अञा इल्ज़ाम बि असांजे मथां थो वञे हिकिड़ो